पंफलेट कोहिस्तान जा मसइला इब्न हयात पंवर। नोट: ही पंफलेट मास्तर इनायतुल्लाह गांचे ॻोठ कलरी लॻ सनमा इनायतुल्लाह शहीद पोटो जे नाले सां शाया थियो। सिंध जे कोहिस्तान इलाइक़े जे माण्हुनि जी ग़ुर्बत ऐं बेवसी ते नज़र कंदे ईअं ई चवणो पवंदो त अबाणनि कखनि ऐं अझनि सां प्यार ई खेनि मिड़नी मुसीबतुनि बर्दाश्त करण ते मजबूर कयो आहे। हिन बदनसीब इलाइक़े जा रहवासी जिन तकलीफ़ुनि ऐं अज़ाबनि में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, सा निहायत हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। अंग्रेज़नि जे ज़माने में जॾहिं सखर बैराज रस्ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खे आबाद करण जूं रिथाऊं अमल में अची रहियूं हुयूं, तॾहिं हितां जे रहवासियुनि बि इहा उमेद रखी त अॼु न त सुभाणे ज़रूरु असां जे पटनि खे बि आबादी लाइक़ु बनायो वेंदो। उन्हनि ॾींहनि में सिंध जी अख़बारुनि हिननि बदनसीबनि जी दर्दनाक हालतुनि खां मुतासिर थी वक़्त ब वक़्तु बम्बई सरकार 3 ॾींहनि में सिंध जे गले में बम्बई इलाइक़े जी ग़ुलामी जा ज़ंजीर पियल हुआ जो ध्यानु पे छिकायो। सिंध जे नुमाइंदनि जो आवाज़ बम्बई सरकार जे नकार खाने यानी असेंबली में कंहिं बि क़दर ऐं क़ीमत लाइ कीथे ॼातो वियो। आख़िर वरी हाय घोड़ा ऐं जिदोजहद खां पोइ मस वञी सिंध खे बम्बई जी पोइलगी मां छुटकारो नसीब थियो। पर जीअं त बम्बई में महाराष्ट्र जे सरमाएदारनि, दौलतमंद ऐं हल्दी पुॼनी वारनि माण्हुनि लगातार 87 सालनि खां सिंध खे निधन की गऊं ॼाणे एतिरो त रत सत निपूड़े कमज़ोर करे छॾियो हो जो जॾहिं सिंध खे 1936 में ख़ुदि मुख़्तियार इलाइक़े वारी हैसियत हासिल थी, तॾहिं मुल्की मसइलनि खे हल करण त दरकिनार मुर्गो उन लाइ पंहिंजनि पेरनि ते बीहण ई अहम मसइलो बणिजी पियो। गॾोगॾु सखर बैराज ते ख़र्च थियल 27 करोड़ रुपयनि जी पिणु सिंध खे ई अदायगी करणी हुई। इन्हनि हालतुनि हेठि कोहिस्तानी आवाम जे मसइलनि खे मुंहुं ॾियणु आसान ॻाल्हि कान हुई, पर पोइ बि सिंध सरकार पंहिंजनि वसीलनि आहिर कोहिस्तान जे रहवासियुनि खे विसारियो की। दादू ज़िले जे सेवण तहलके में नए गाज ते ज़बरदस्त बंद ॿधाराए बरसाति जे पाणी खे ज़ाया थियण खां महफ़ूज़ करे मक़ामी माण्हुनि लाइ ज़रई आबादी जो ख़ातिर ख़्वाह बंदोबस्तु कयो। माली वसीलनि आहिर इहा पहिरीं कोशिश हुई ऐं सिंध सरकार जो इहो इरादो हो त सॼे कोहिस्तान में जिते बि अहिड़नि बंदनि ॿधाइण लाइ मुनासिब हंध मौजूदु हुजनि, जल्द खां जल्द अहिड़ियूं कोशिशूं करणु घुरिजनि। उन्हनि ॾींहनि में मुल्की अमुन ऐं अमान ॾांहुं तवजो ॾियण जी ज़रूरत पई। ॿी महाभारी लड़ाई, हिंदू मुस्लिम फ़साद, धाड़नि, फुरुनि ऐं गॾोगॾु धारियुनि हाकिमनि जी ग़ुलामी ख़िलाफ़ सॼे हिंदुस्तान में उभरंदड़ बग़ावतुनि मुल्क जे कंहिं बि सूबे जे तरक़ियाती रिथाउनि खे अमली जामे पहिराइण खां रोके छॾियो। हिंदुस्तान जे विरहाङे खां पोइ जॾहिं ॿिन्ही हुकूमतुनि खे दिलि जी हिक मनाई सां पंहिंजे आवाम जी ख़िदमतुनि करण जो मौक़ो मिलियो, उन वक़्तु सिंध हुकूमत जे अॻियां अहिड़ा अहम मसइला रूनमा थिया जिन जो बर वक़्तु हल ॻोल्हणु ॿियनि मामलनि खां वधीक अहम बणिजी पियो। थियो हीअं जो पाकिस्तान जी मरकज़ी हुकूमत पंहिंजनि आफ़ीसुनि ऐं अमले जी रिहाइश लाइ सिंध सरकार जूं सूबाई आफ़ीसूं ऐं इमारतूं पंहिंजे कब्ज़े में आणे छॾियूं। उन्हनि ॾींहनि में कोटड़ी बैराज जो कमु बि हलंदड़ हो त जीअं टंडे मोहन ख़ान सब डिवीज़न में ठटे ज़िले जूं गैर आबाद ज़मीनूं आबादी लाइक़ु बणिजनि ऐं उतां जे आवाम जूं कंहिं हद ताईं माली तकलीफ़ूं ख़तमु थियनि। कोटड़ी बैराज मुकमिल थियण खां पोइ सिंध सरकार जे साम्हूं कोहिस्तान जी ज़रई आबादी जो प्रोग्राम वीचार हेठि हो, पर पोइ जल्द ई 1955 में सिंध जी अॻूणी इलाक़ाई ख़ुदि मुख़्तियारी वारी हैसियत ख़तमु करे वन यूनिट क़ाइमु कयो वियो। 2-2.5 सालनि बैदि मुल्क जूं वागूं फ़ौज पंहिंजे हथनि में वठी मार्शल लॉ लागू कयो। उन्हनि ॾींहनि में कोटड़ी बैराज मुकमिल थी चुको हो ऐं ठटे ज़िले जो कुझु हिसो ऐं टंडो मोहन ख़ान सब डिवीज़न जूं ज़मीनूं आबादी हेठि अचणियूं हुयूं। सखर बैराज खां पोइ हिन बैराज वसीले सिंध जे लाड़ वारे हिसे खे चङो फ़ाइदो रसियो। अॼु जेकॾहिं अंग अखर गॾु कया वञनि त सिंध हुकूमत जो इहो अमली कारनामो बि बेहद कामयाबु ॾिसण में ईंदो। अॼु बि जेकॾहिं सर्वे कई वञे त पतो पइजी वेंदो त केतिरी आबाद थोरी ज़मीन मक़ामी माण्हुनि खे मिली आहे ऐं जुमिले केतिरी ज़मीन आबादी हेठि आहे। इहो उतां जे अवामी कारकुननि जो ई फ़र्ज़ु आहे त हू अंग अखर गॾु कनि। बदनसीब कोहिस्तान जे माण्हुनि जी ज़िंदगी एतिरी दुखदायक ऐं मुसीबतुनि भरी आहे जो जेकॾहिं को शहर जो रहवासी हिते वञी निकिरे त खांसि बेइख़्तियार रड़ निकिरी वञे। हिते तालीम, दवा दरमल ऐं ज़िंदगी जूं ॿियूं सहूलियतूं मुयसरु थियण त दरकिनार मुर्गो पीअण लाइ पाणी बि मौजूदु न आहे। बरसाति जो पाणी 2-2.5 महीना ढंढुनि ऐं तरायुनि में कठो थिए थो, जंहिं ते ज़मीन जा थोरा टुकर बि आबाद कनि था ऐं पीअण लाइ बि उहो ई पाणी कमु आणीनि था।
ॿिनि अढाई महीननि गुज़रण बैदि इन पाणी जो रंग बदिलजी साओ थी वञे थो ऐं उन में हज़ारे जरासीम पैदा थियो वञनि। हैरत आहे त गंदे पाणी जे बि ॿारहो ई मौजूदु हुजण लाइ माण्हू परेशान हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे त अहिड़े बदबू वारे पाणी पीअण करे केतिरियूं हयातियूं ज़ाया थी वेंदियूं हूंदियूं। जिन अभागनि खे पेट जे सूर लाइ वक़्तु सिर मामूली फोटा टिकियूं बि हथ न ईंदियूं हुजनि, तंहिंजी हयातियुनि सां ज़हरी जीवड़नि वारो पाणी कहिड़ा न कलूर कंदो हूंदो। हर साल सवें सुहागणियूं बेवाह बणजनि ऐं सवें माइरुनि जूं झोलियूं ममता खां ख़ाली थींदियूं हूंदियूं। अॼोकी साइंस ऐं तहज़ीब जे दौर में हितां जे बदनसीब रहवासियुनि सां इहा हालति हिकु वॾी मज़ाक़ ऐं असांजे अॼोके तमदुन जे मुंहं ते हिकु बदनमा दाग़ आहे। चालाक ऐं होशियार माण्हू पंहिंजे ज़ाती गर्ज़ ख़ातिर खां सियासी फ़ाइदा हासिल कंदा रहनि ऐं मोट में का बि अहिड़ी इंसानी क़यास ऐं रहम वारी दिलि ख़ुदि गर्ज़ी जे मनहूस निंड मां सुजाग न थी आहे, जा खेनि पेट भरे खाइण ऐं बेमौत मरण जी अफ़सोसनाक हालतुनि जो सही अहसासु ॾियाराए ऐं मंझंदि पंहिंजनि मसइलनि खे गॾिजी हल करण जो एतमाद पैदा करे। हिननि अबोझनि खे कंहिं मुहज़ब इंसानी सूरत ॾिसण जो मौक़ो तॾहिं मिलंदो आहे जॾहिं वोटनि जो वक़्तु ईंदो आहे। अहिड़े मौक़े ते इंसानी सूरत ऐं लिबास जे जामे में ढकियल दरिंदा अल्लाह, मज़हब ऐं इस्लामी बिरादरी जी आड़ में खाउन पंहिंजा सियासी मतिलब हासिल करियो वञनि ऐं वरी मींहुं वसाइणनि जीतनि जियां खेनि तॾहिं था मुंहुं ॾेखारीनि जॾहिं वोटनि जी मुंद थी अचे। कोहिस्तान जे रहवासियुनि सां हिकु तरफ़ चालाक ऐं मकार माण्हुनि ज़्यादतियूं कयूं आहिनि त ॿिए तरफ़ वनी यूनिट सरकार साणनि माटे जी माउ जे वेर ऐं दुश्मनी खां वधीक बदतरीन वर्ताउ कयो आहे। 14 सालनि जे तवील अरसे में हिननि अबोझनि खे जानवर ॼाणे अहिड़ी दीदा दिलेरी सां नज़रअंदाज़ कयो वियो आहे जंहिंजी जेतिरी बि मलामत कजे बजा आहे। हितां जे अवाम खे साल में 2-टे ॾींहं पंहिंजनि अबाणनि कखनि खे अलविदा चई पोरे लाइ दर बदर भटकणो पवे थो। हीअ अबोझ अवाम सदियुनि खां वठी खाना बदोशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। सॼे कोहिस्तान में किथे बि कंहिं बि हंधि लाॻीता 4 महीना हिकु हंधि अतमिनान सां खेनि वेहण जो मौक़ो नथो मिले। बरसाति जे वक़्त वारा 2-2.5 महीना जेकॾहिं उहा बि पवे त हिकु हंधि रही ज़मीन जा 2-4 एकड़ आबाद करे हिकदमि लॾो खणी सिंध जे आबाद इलाइक़नि ॾांहुं रवाना थियनि था ऐं जॾहिं संदन पोखियल फसल पचण ते अचे त पुठिते मोटी उनखे सहेड़े वरी लॾो खणी रवाना थियनि था। पाकिस्तान क़ाइमु थियण वक़्तु हिंदुस्तान मां जेके मुहाजिर आया ऐं जेके अॼु ताईं ईंदा था रहनि, तिन जे आबाद करण लाइ गवर्नमेंट किरोड़े रुपया ख़र्च कंदी थी रहे। मुहाजिरनि खे ज़मीनूं, जायूं, दुकान, ॿिज, तकावियूं, ढगा ढोर ऐं हर हिकु सहूलियत सां गॾोगॾु लखां रुपयनि जे ख़र्च सां रिहायशी कॉलोनियूं तयारु करे ॾिनियूं वयूं। अॼु बि उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो मुहाजिर हुकूमत खां के न के मुतालबा कनि था ऐं हुकूमत संदन घुरूं हिकदमि क़बूल कंदी रहे थी। अफ़सोस जो मक़ाम आहे त ही मकानी सिंधी जेके हर साल हिकु हंधा ॿिए हंधि लॾो खयों गुज़रान ऐं अझे लाइ दर बदर भटकंदा वतन, तिन जो को बि पुरसाने हाल कोन आहे। वनी यूनिट सरकार जेकॾहिं ॿियनि इलाइक़नि जी एतिरी आबादी खे अहिड़े नमूने नज़रअंदाज़ कयो वञे हा त जेकर उन इलाइक़े जा माण्हू यानी सॼी क़ौम गॾिजी पंहिंजनि मज़लूम भाइरनि जी मदद ऐं ताउन लाइ हर का कोशिश वठनि हा। मगर अफ़सोस जो मक़ाम आहे त सिंधी क़ौम में अञा ताईं उहा सुजागी न आई आहे त पंहिंजनि हक़नि हासिल करण लाइ सभिनी जे गॾियल आवाज़ ऐं कोशिशुनि मां उमीदुनि पटांदड़ नतीजो निकिरी सघे थो। अॼु दुनिया जे मज़लूम क़ौमुनि वटि एके ई ॿधी खां वधीक ॿियो को बि ताक़तवर हथियार न आहे ऐं इहो हथियार जिन बि क़ौमुनि इस्तेमालु कयो आहे तिन पंहिंजा खसिजी वियल समूरा हक़ सुई सॻे समेत वापसि मोटाए वठण में का बि देरि न कई आहे। हैरत आहे त वनी यूनिट खां पोइ हर गैर सिंधी माण्हू जंहिंजी ॻंढ में 4 पैसा आहिनि तंहिंखे पंहिंजे सूबे में रही उते कारोबार करणु फ़ाइदे वारो नज़र नथो अचे। हर गैर सिंधी जी निगाह में सिंध जी सरज़मीन फुरलुटियो माल आहे, निधणकी आहे, हर आए वे जी अबाणी जागीर आहे। इहो ई कारण आहे जो गैर सिंधी क़ौमुनि जे हर तबिके जे माण्हुनि रिढनि ॿकुरियुनि जे उञायल धणनि वांगुरु सिंध ना बिना कंहिं रंड रोक जे ओहीरो खणी कयो आहे। कोहिस्तान जे रहाकुनि सिंधी मुहाजिरनि खे अॼु ताईं वनी यूनिट सरकार तरफ़ां का मदद इमदाद त पंहिंजी जाइ ते, पर हाणे संदन अबाणा पट ऐं ज़मीनूं बि खान हथनि मां वञण ते आहिनि। अहिड़ी शुरूआत थाणे बोला ख़ान ऐं मोल जी थी चुकी आहे।
हिकु गैर सिंधी डिप्टी कमिश्नर ऐं संदसि अज़ीज़नि खे मुल्तरफ़ ज़मीन ॾिनी वई आहे ऐं उते ट्यूबवेलनि ज़रिए आबादी कराई पई वञे। ट्यूबवेलनि जो ख़र्च आबादगारनि खां 25 क़िस्तुनि में ढल सां गॾु वसूल कयो थो वञे। थियण त हीअं खपे त कोहिस्तान जूं ज़मीनूं मकानी माण्हुनि खे ज़मीन जी पैदाइश जे चोथे हिसे जी क़ीमत ते विकिरो करे ॾिनियूं वञनि ऐं ज़मीन जी निकाल में नीलाम वारो सिरिश्तो ख़तमु कयो वञे ऐं कारखानेदार ऐं वापारियुनि खे ज़मीन ख़रीद करण जो हक़ न ॾिनो वञे। सिंधी मुहाजिर कोहिस्तान जा मकानी रहाकू वापार, दुकान, कालूनिन, नौकरियुनि ऐं ॿियनि ज़रूरतुनि जी घुर न कोन था कनि, हू फ़क़ति जीअण जो हक़ घुरनि था, पंहिंजनि पटनि खे आबादी लाइक़ु बनाइण जो हक़ घुरनि था ऐं बेमौत मरण खां बचाव चाहिनि था। GA सिंध, जनवरी 1969।